जिस कम जे हवाले सां चयो वञे थो त उहा इशू जी सियासत करे थी, तव्हां इन बारे में छा चवंदा? मां सम्झां थो त GSM क़ौमी महार रहबर सिंध साईं GM साहिब जे आज़ाद सिंधु देश जे प्रोग्राम ते अमल पैरा आहे, जदोजहद करे पई। 7 नवंबर 2009 में कराची में लखे माण्हू गॾु थी सिंधु देश जी आज़ादीअ जी लाइ घुर कई, जंहिंमें को बि इशू कोन हो ऐं पूरी आलम इंसानियत जे लाइ, पूरे आलम दुनिया जे लाइ जेको अमन जो मोहब्बत जो पैगाम ख़सूसी तौर ते सिंध रखे थी। ऐं उहो पैगाम जॾहिं सिंध आज़ाद थींदी त आज़ाद तरीक़े सां असीं दुनिया ताईं पहुचाइण में कामयाब बनी सघूं था। मां इहो सम्झां थो त GSM क़ौमी महार जी वाहिद जमायत आहे जेका सिंधु देश जी आज़ादी जे लाइ कमु करे पई, नज़रियाती तौर ते, तंज़ीमी हवाले सां, सियासी हवाले सां। असांजा जेके बि इज्तिमा थियनि था, जेके बि प्रोग्राम थियनि था, उहे सिंधु देश जी आज़ादी ते मबनी आहिनि ऐं मुसलसिल कारकुननि जी तरबियत पिया कयूं त जीअं इनकलाब ऐं आज़ादी जे लाइ माण्हुनि खे तयारु करे सघूं।